चाचा ॾियो ख़बर कम त लही विया हाणे त लय हूंदी अव्हां जी ॿुधो आहे हींअर अघु बि सुठो मिलियो आहे। हा पुट लय लॻी पई आहे अञा त भाण वारो कर्ज़ बि कोन थो लहे लय खे गोली हाणे रुगो गुज़र हले उहो ई गंज आहे। हा चाचा ग़रीब माण्हू वीचारो सदाईं सूरनि में सॼो ॾींहुं महिनत मज़दूरी करे 300 रुपया मज़ूरी मिले इन मां छा थो थिए। ऐं ग़रीब हारी या नंढो ज़मींदार पंहिंजो फसल विकिणे त सस्तो वठे त महांगो अजीब निज़ाम पियो हले। ऐं चाचा हालत तॾहिं ॾिसो कोहिस्तान में हिकिड़ो त उते अॻु में ई दुकार बसर जी पोख ते माण्हुनि जो गुज़र सफ़र हलंदो हो। हिन भेरे पाण वारी हुकूमत सगोरी उन जी एक्सपोर्ट ते बि बैन लॻाए छॾियो आहे। छो भला? बसि मतां ॿ पैसा ग़रीबनि खे मिली वञनि। अञा वधीक दोस्त खे कॉल मिलायां थो तव्हां पाण ॿुधी वठो। हेलो अदा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? अच्छा ॿुध हींअर जेका बसर जी एक्सपोर्ट ते पाबंदी लॻी आहे इहा सिंध हुकूमत लॻाई आहे या वफ़ाक़? वफ़ाक़ लॻाई आहे पर पंजाब गवर्नमेंट सिफारिश पेश कई आहे। पर अदा हुकूमत जेकॾहिं पाबंदी लॻाई आहे त उन्हनि बि ज़रूरु का ॻाल्हि सोचे पोइ लॻाई हूंदी। ॿाहिरि एक्सपोर्ट करण सां जेकॾहिं हिते खोट थी वई त पोइ? अगर पाबंदी लगाई वञे पई त सिर्फ़ बसर ते ई छो पटाटे ते बि लगाई वञे पटाटो बि एक्सपोर्ट थिए पियो। हालांकि बसर त कोहिस्तान में काफ़ी क्वांटिटी में अञा मौजूदु आहे। उन खां पोइ बलोचिस्तान शुरू थींदो 1 महीने में। बलोचिस्तान में वॾे अंग में जेको बसर जो पैदावार ॾींदो आहे उन खां पोइ जीअं उहो ख़तमु थींदो हिते वारो नसरपुर डंडवालाया थियो काफ़ी हिन वारे सिंध वारा जेके आबादी वारा इलाइक़ा आहिनि उहे शुरू थी वेंदा हलिया उन्हनि जो बसर लहणु शुरू थी वेंदो हलियो। अहिड़ी तरह सां हीउ सर्किल हलंदो पिए खोट न थींदी बसर जी। ऐं ॿी सूरत में बस पटाटो सिर्फ़ु हिकिड़े सीज़न में लॻे थो ऐं उनजी खोट थी सघे थी। हालांकि बसर जी नथी थी सघे पर पोइ बि हिन बावजूदि बसर खे बैन कयो पियो वञे पटाटो हले पियो। ईअं छो असांजी सिंध सां छो ज़ुल्म आहे? पुट लॻे थो असांजे नसीबनि में हमेशह इहा ज़िलत ई रहंदी। चाचा नाइंसाफ़ी खे नसीब न सम्झो पंहिंजी सोच खे थोरो तब्दील करे पंहिंजे अंदरि सवाल पैदा कयो। ऐं असांजा सवाल ॿुधंदो केरु? ब्रोक चयो हो त शिकस्त न खाइण वारो इरादो परेशान न थियण वारो ख़्याल ऐं ख़त्म न थियण वारी जदोजहद कामयाबी जी ज़ामन हूंदी आहे। पर असांजी सोच जो लेवल हीअ आहे त चंद नाइंसाफ़ियनि असांखे ख़त्म करे छॾियो आहे। दुनिया जे क़ौमनि जेकी तबाहियूं ऐं बर्बादियूं ॾिठियूं अहिड़ियूं शयूं असां ख्वाबनि में बि न ॾिठियूं। 1923 में जेको जापान में ज़िलज़िलो आयो उन ज़िलज़िले ओभर जापान खे खंडर बणाए छॾियो। शहरनि जा शहर मलबे जो ढेर बणिजी विया। उहे ज़ख़्म अञा ताज़ा ई हुआ त 1945 में अमेरिका 2 एटम बम उन जापान जे मथां किराया जंहिं जे नतीजे में जापान जा 2 अहम शहर नागासाकी ऐं हिरोशिमा चंद सेकंड्स में जापान जे नक्शे ताईं गायब थी विया। तंहिं हूंदे बि उन क़ौम हिमत न हारी पंहिंजी महिनत ऐं जज़्बे सां पंहिंजो सफ़र जारी रखियो ऐं पंहिंजा नसीब बदिलाए छॾिया। दुनिया जे तमामु तरक़ी याफ़्ता क़ौमनि जो माज़ी पढ़ो असां खां बि बदतरीन हालात जो शिकार रहियूं आहिनि। न ई उन्हनि वटि के मुर्शिद हुआ न ई तावीज़। सिर्फ़ु इल्म जे बुनियाद ते उन्हनि कामयाबी ॾांहुं सफ़र शुरू कयो ऐं अॼु कामयाबी जी मंज़िल ते बीठियूं आहिनि। इन मायूसी खे ख़त्म कयो त असीं कमज़ोर आहियूं मज़लूम आहियूं। तारीख़ गवाह आहे त हर इनकलाब जो सफ़र इन्हनि हालतनि में ई शुरू थियो आहे। पंहिंजे हक़नि खां आगाह थी इल्म जो मादो पैदा कयो। हिक ॿिए खे सूर ॿुधाइण खां बहितर आहे हिक हिक खे गॾु करे कामयाबी ॾांहुं सफ़र शुरू कयो। असीं मज़लूम इन करे आहियूं जो अलॻि आहियूं। भली तारीख़ी एतबार सां असीं हिकु क़ौम आहियूं पर इन सचाई खे तस्लीम करणो पवंदो त अॼु असीं बसि रिवायती क़बीला आहियूं। इन ॻाल्हि खे बि नज़रअंदाज़ न कयो त हर ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी ते असां बि बराबरि जा शरीक रहिया आहियूं। असांजी धरती ते असांजे माण्हुनि जो ही हाल आहे ऐं असांजो बसि सेल्फियन ते ज़ोर आहे। कोहिस्तान को अमेरिका में नाहे असांजी धरती जो हिस्सो आहे। जेकॾहिं अॼु पंहिंजे माण्हुनि सां नाइंसाफ़ी ते न उथंदा सुभाणे तव्हां लाइ बि बर्बादी जा दर खुलंदा। हिते शर्म अचणु खपे उन्हनि नुमाइंदनि खे जिन खे ग़रीब जो वोट त नज़र अचे थो पर सूरनि में गुज़रंदड़ ज़िंदगी जो असर उन्हनि जी सिहत ते नथो पवे। हर शइ ते टैक्स लॻाए प्रोटेक्शन खे बैन कयो था ऐं अवाम खे ॿुधायो था त असीं तरक़ी कयूं पिया। तव्हांजी हस्ती में जेका मस्ती आहे इन जो सबबु असांजी सुस्ती आहे। असीं सुस्त ऐं ख़ामोश इन करे आहियूं जो असीं इल्म जे मादे खां महरूम आहियूं। को कुझु सेखारण जी कोशिश करे तो उनखे ऐब सम्झूं था छो त असीं सभु पंहिंजे पाण खे वॾा आलम सम्झूं था। पर यादि रखो त हर इंसान ॿिए इंसान खां सिखंदो आहे। दुनिया जे अज़ीम माण्हुनि जी तारीख़ पढ़ो त इहा ॻाल्हि वाज़े थी वेंदी त उन्हनि सभु सिख्या खे ई तरजीह ॾिनी। सुकरात सोलन खां सिखियो, अफलातून सुकरात खां सिखियो, अरस्तू अफलातून खां सिखियो, ज़रतश्त फिथागोरस, लाओसे, गौतम बुद्ध, कन्फ्यूशियस, हेराकलटेस, ज़ेनो, डेमोक्रेटिस, त्रासी मार्क्स, अब्बन रशीद ऐं फ्रांस बेकन खे पढ़ो। इहे सभु ॿियनि खां ई सिखिया हुआ।
इल्म खे तरजीह ॾेई क़ौम खे वसी कयो। क़ौम जो फ़र्द फ़क़ीर बि हुजे इज़त ॾियणु तव्हां ते फ़र्ज़ु आहे, छो त उहो बि असांजो पंहिंजो आहे। असीं हमेशह इन अहसास कमतरी में मुब्तला रहिया आहियूं त असां सां नाइंसाफ़ी करण वारो ॾाढो आहे। पर यादि रखो, हर इंसान जा एहसास बुनियादी तौर ते हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, ज़रूरतूं हिकु जहिड़ियूं, हिम्मत बहादुरी ऐं क़ुर्बानी जा जज़्बा हिकु जहिड़ा ई हूंदा आहिनि। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो हूंदो आहे त को इंसान ख़ुदि तारीख़ थी वेंदो आहे ऐं को इंसान तारीख़ ठाहे वेंदो आहे। नाइंसाफ़ी किथे बि थिए, आवाज़ उथारणु हर शख़्स ते फ़र्ज़ु आहे, छो त ॻाल्हि सिर्फ़ु पाबंदी जी नाहे, हिते सवाल पंहिंजे हक़ जो आहे।